सॼे मुल्क जी सखर में भी अॼु 5 फरवरी कश्मीरी अवाम सां ॿधी तोड़े भारतीय जरहियत ख़िलाफ़ भरपूर नमूने दिहाड़ो मल्हाए एहतिजाजी रैलियूं कढी पई वञनि। अचो हिते मौजूद अॻवाननि शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उहे छा पिया चवनि। कश्मीर की ख़ुसूसी हैसियत के ख़त्म किया जो बैन अवी क़वानीन की भी खिलाफवर्जी है। पाकिस्तान भारत के विच में जो शिमला मुआहदो है उन दफ़ा 5 की भी खिलाफवर्जी है। तो इन करे मुझे ख्याल में भारत जो वो कौमी मुजरिम ना है बल्कि बैन अवी मुजरिम है। इन करे उन मथा पाबंदियों आयद थियण खपन। मोदी के नापसंद शख्सियत करार दी दुनिया के अंदर पाबंदी आयद थियण खपे। उन मथा अदालत आलमी अदालत इस्लाम पे उन मथा केस हलण खपे। असां पंहिंजे वज़ीर आज़म इमरान खान का मुतालबो कयूं था तो असांखे बयाननि की ज़रूरत ना है। अमली तरह से हू इन 3 नुकात ते मुश्तमिल हिकिड़ी फॉरेन पॉलिसी बनाए सॼी दुनिया में भारत जे जेका ज़ुल्म है उनके वाखो कयो वञे ऐं कश्मीरियुनि खे पंहिंजो हैसियत बहाल कराई वञे। उहे कर्फ्यू में इंसानी हुकूक की खिलाफ वर्जी थी रही है, उनके उन कर्फ्यू जो खात्मो थियणु खपे। क्योंकि इस दिन हम अपने पूरे पाकिस्तान एक जगह इकट्ठे होते हैं और बताते हैं कि हम भी कश्मीरियों के साथ हैं, उनका साथ कभी नहीं छोड़ेंगे। भले उन पर जुल्म हो रहे हैं तो क्या हुआ, हम उनका, और एक दिन ये आएगा कि कश्मीर बनेगा पाकिस्तान। और मैं आज इसलिए यहाँ आई हूँ क्योंकि मैं अपना दिल की आवाज़ बता सकूँ अपनी तकरीर में कि कश्मीर बनेगा पाकिस्तान। अॼो को ॾींहुं असां कश्मीर जी यादि में मल्हाईंदा आहियूं। त असां उन्हनि खे इहो चवणु चाहियूं था त वो अकेला ना आहिनि, असां पाकिस्तानी भी उनसां गॾु ही आहियूं, कश्मीर सां गॾु। आज के दिन के हवाले से क्या कहेंगे जो कश्मीर में जुल्म हो रहा है? मैं कहूँगी कि इंडिया वाले यहाँ से चले जाएं और कश्मीर को छोड़ दें। कश्मीर आज का दिन हम इसलिए मनाते हैं क्योंकि हम कश्मीरियों को ये बताना चाहते हैं कि हम उनके साथ हैं और वो जो इनके साथ जो भी हो रहा है वो अकेले नहीं है, हम सब उनके साथ हैं। यहाँ बैठे हर शख्स, हर फर्द, हर माँ, हर बेटी, हर भाई, हर बहन के दिल की आवाज रही है कि कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। ये खून कामयाब हो। कश्मीर हमें आज़ाद चाहिए, इंडिया को जवाब देंगे हम कश्मीर के लिए। कश्मीर हमें आज़ाद चाहिए। हम कश्मीर के लिए इधर आए कि इंडिया वालों को जवाब देने के लिए कि हमें कश्मीर चाहिए। कश्मीर काबिज भारतीय फौजन के यो खबर न है तो लानतुल्लाह ज़ालिमीन, अल्लाह ताला फरमाए थो तो जुल्म करवाना ते अल्लाह जी लानत आ। उन्हनि खे इहो ख़बर न आहे त असां ते मथे अल्लाह जी लानत थी करे तो इन्हनि जो असां ख़ुद मुख्तार नथा ॾियनि उन्हनि खे। कश्मीर एक दिन बनेगा पाकिस्तान, असांजी इहा दुआ है तो इंशाअल्लाह कश्मीर जेके भी माण्हू ज़ुल्म कंदा आहिनि उन्हनि जो अल्लाह सां हिक न हिक ॾींहुं उहे हिन ई ज़िंदगी हिन ई दुनिया में ॾिसी वेंदा आहिनि। कहा जाता है कि खून के रिश्ते बढ़ाए जाते हैं, पर हम भी एक पाकिस्तान है जो हम भी कश्मीर के साथ रहेंगे और इंशाअल्लाह कश्मीर को आज़ाद करवाएंगे। कश्मीर का हमारे साथ ना लाइला का रिश्ता है और कश्मीर में कश्मीर पर के खून के साथ होली खेली जा रही है, मगर आर्मी बिरादरी खामोश, आर्मी बिरादरी देख रही है उन लोगों को। तो हम लोग को ना मोदी को हम बताना चाहते हैं कि उन पर जुल्म ना करें और वो हमारा हीरा है, हम उनको फिरदौसी गुमगश्ता कहते थे। आज वो कश्मीर जहन्नुमज़ार बना हुआ है, लेकिन हम ऐसा नहीं होने देंगे। हर हाल में कश्मीरन सां गॾु आहियूं, पाकिस्तान भी असां भी ऐं असां सभु पाकिस्तानी आहियूं। मोदीअ जेको बि किरदारु अदा कयो आहे उहो हिकिड़ो वॾो दहशतगर्द ऐं बदमाश क़िस्म जो माण्हू आहे ऐं असांखे कश्मीरनि सां जेको आहे हमदर्दी आहे। अॼो की असांजी कश्मीर भाइयुनि जे यकजहती जे हवाले सां इहा रैली कढी वई आहे सिंध पुलिस पारां ऐं असां कश्मीरी भाइयुनि सां हर मोड़ ते हर गॾु आहियूं। पाक फौज सां असां गॾु आहियूं। जॾहिं बि असांखे अहिड़े क़िस्म जा हुकुम काम थिया त इंशाअल्लाह सिंध पुलिस भी ओतिरो हिन सां भरपूर साथ ॾींदी ऐं कश्मीरियुनि सां जेतिरो ज़ुल्म आहे उन्हनि सां हर महिल मिलण सां गॾु आहियूं ऐं पाक फौज सां गॾु आहियूं। ऐं कश्मीर सां असांजी बिल्कुलु यकजहती आहे ऐं असांजा मुस्लमान भाइर आहिनि, उहे हर लम्हे में असां उन सां गॾु रहंदासीं। तक़रीबन 190 खां वधीक ॾींहं थी विया आहिनि जिते कर्फ्यू लॻल आहे कश्मीर में। इहो न सम्झनि त इहो इन्हनि ते जेको ज़ुल्म कंदो इंडिया, असां अखियूं बंदि करे वेही रहंदासीं। असां पंहिंजी पाक फौज सां गॾु आहियूं। पाकिस्तान कश्मीर जी मदद कंदो ऐं कंदो रहंदो इंशाअल्लाह। पाकिस्तान जेको आहे सो हमेशह मज़लूमनि जी मदद कई आहे। कश्मीर असांजा भाइर आहिनि, कश्मीरी भी भाइर आहिनि ऐं कॾहिं बि कश्मीर जेको आहे न हिंदुस्तान जो हिसो न रहियो आहे ऐं न रहंदो। कश्मीरी अवाम सां ॿधीअ जे दिहाड़े ते अॼु सखर में सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी वयूं, जॾहिं त म्यूनिसिपल स्टेडियम सखर में मुख्य तक़रीब मुनक़िद कई वई जिते डिप्टी कमिश्नर ऐं डिप्टी मेयर पारां शिरकत कई वई। उन सां गॾोगॾु तइलीमी इदारनि में पिणु प्रोग्राम मुनक़िद करे सेमिनार कोठाया विया। अवां शहरनि अॻुवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि मुतालबो कयो आहे त कश्मीर जी खसियल जेकी ख़ुसूसी हैसियत आहे उहा बहाल करे उन्हनि खे गॾियल क़ौमुनि जी किरातात आज़ादी वारो हक़ ॾिनो वञे, जॾहिं त भारतीय
ज़ुल्म ऐं जारियत बंदि कई वञे। कैमरामैन नज़ीर चांडियो सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।